साईं ॻाल्हि इहा आहे त असां जेको लफ़्ज़ ॻाल्हायूं था ग्रास रूट लेवल ते चेंज, मां सम्झां थो असां इन लफ़्ज़नि खे, इन इस्तिलाह खे बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फैशन मुताबिक़ था इस्तेमालु करियूं, या हिकिड़ी शौक़िया तौर ते ॼण त हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु कंदा आहियूं असां ग्रास रूट लेवल ते कमु कंदा आहियूं। ऐं ग्रास रूट ते कमु कहिड़ो कबो आहे? ड्राइंग रूमनि में वेही, AC रूमनि में वेही, दानिशवरनि में वेही, जेकी ग्रास रूट सां तालुक़ु रखंदा ई न आहिनि उहे वेही ग्रास रूट ते चेंज जी ॻाल्हि कंदा आहिनि। जंहिं ॻाल्हि ते खिल बि ईंदी आहे, कावड़ बि ईंदी आहे, चिड़ बि ईंदी आहे, त कजे कुझु कोन थो ऐं ॿुधाइजे घणो कुझु थो पियो। जेको कुझु चइजे थो, जेको कुझु लिखिजे थो, उहो सभु कुझु अमली तौर ते करे ॾेखारण जो नालो आहे ग्रास रूट लेवल ते चेंज। उहो कीअं कबो? उन लाइ त तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं, उन लाइ त मुसीबतूं झेलणियूं पवंदियूं, उन में त पंहिंजे पाण खे विञाइणो पवंदो, सवें हज़ारे इल्ज़ाम तराशियूं सहणियूं पवंदियूं, घणा नुक़सान सहणा पवंदा, फाइनेंशियल नुक़सान त ख़ासि तौर ते सहणो पवंदो। घणियूं असांजी पसंदि जूं शयूं जेके असांखे तमामु प्यारियूं शयूं हूंदियूं उहे विञाइणियूं पवंदियूं, किथे किथे असांखे पंहिंजा प्यारा रिश्ता क़ुर्बान करणा पवंदा। तंहिंखां पोइ वञी असां उहा ग्रास रूट लेवल ते का चेंज आणे सघूं था, इन खां सवाइ मुमकिन कोन्हे का। हाणे असां हिकिड़ो मिसाल वठूं था, असां जेको कमु हिते करियूं था पिया, असां का वॾी ॻाल्हि नथा कयूं, का वॾी ड्राण नथा आणूं, असां सिर्फ़ु हिकिड़ी कोशिशि कई आहे जंहिंजा नतीजा हिन टाइम ते असांखे मां नथो सम्झां त को मिलणु शुरू थिया आहिनि, अञा अॻिते हली मिलंदा, 10 सालनि खां पोइ था मिलनि, 20 सालनि खां पोइ था मिलनि, पर मिलंदा ज़रूरु। इहा न रुॻो उमेदु आहे पर मूंखे यकीन बि आहे त अॻिते हली हिन शइ जा नतीजा असांखे ज़रूरु मिलंदा ऐं पॉज़िटिव मिलंदा। बागड़ी कम्युनिटी जंहिंखे तव्हां लाॾाऊ क़बीलनि में शुमार था करियो, हिते कंबर में असां वटि हाणे उहे लाॾाऊ क़बीलनि जी सूरत में मौजूदु न आहिनि, उहे हाणे हिकु हंधि वेठल आहिनि, पर खेती ॿाड़ी वारे हिसाब सां, ज़रई कमकार जे हिसाब सां, बाग़नि वारे कमकार जे हिसाब सां, या हिंदाणनि जे मौसम में, या गिदड़नि जे मौसम में, या सब्ज़ियुनि जे मौसम में ॿनियुनि ते बाग़नि ते वञी रहंदा आहिनि। उहा शइ हिकिड़ी सीज़नल थी वई, पर हुनजो मुस्तक़िल ठिकाणो वरी बि हिकु हंधि ते आहे। उनजे बावजूदि हिननि में जेके पुराणियूं ॻाल्हियूं हुयूं, मसलन पिनी खाइण वारियूं, असां वटि हिकिड़ा ॿियो मिसाल आहे, शर असां वटि हूंदा आहिनि, शर बलोच। उहे शर बलोच जेके आहिनि उन वटि ॾिसबो त रिढुनि जा धण हूंदा आहिनि, उठनि जा धण हूंदा आहिनि। काथो कंदा आहियूं त उन्हनि वटि घटि में घटि बि 2-3 करोड़नि जो हिकु धण हूंदो आहे, पर उन जे बावजूदि उहे धण बि कायूं वेंदा आहिनि, चारींदा बि वेंदा आहिनि परायनि ॿनियुनि में, रेल जे बंधनि सां, रोड जे किनारनि सां, वणनि खे बि खाराईंदा वेंदा आहिनि, पर ईंदड़ वञण खां पिन था वञनि, 10 रुपया ॾियो, बचा बुख था मरनि। हाणे किरोड़नि जूं मिल्कियतूं रखी, लाॾाऊ बि आहिनि, किरोड़नि जूं मिल्कियतूं बि हथ में अथनि, ऐं उहे मूविंग प्रॉपर्टीज़ आहिनि, ऐं उन जे बावजूदि हू 10 रुपया पिनंदा आहिनि, मानी पिनी खाईंदा आहिनि। उहा हुन में हिकिड़ी आदत आहे। ईअं हाणे हीअ जेको असांजो बागड़ी क़बीलो आहे, लाॾाऊ बि आहे, ठीकु आहे, उन सां गॾु बाग़नि में कमु बि कंदड़ आहिनि, ज़राअत सां वाबस्ता बि आहिनि, घणे में घणो। हाणे खणी उहा थोरो चेंज थियो आहे, उन्हनि जो पैदावारी रिश्तो थोरो कुझु चेंज थियो आहे। हाणे कबाड़ खाने वारे उन कबाड़ी वारे धंधे में रोज़गार में बि आया आहिनि, किन ॿियनि धंधनि में बि रोज़गार में बि आया आहिनि, ऐं फस्ट टाइम तालीम वारे पासे ते बि आया आहिनि। पर उन्हनि मां उहा पिनण वारी जेका आदत हुई उहा ख़तमु न पई थिए। मसइलनि जेकॾहिं हिंदाणनि जा ऐं गिदड़नि जा या सब्ज़ियुनि जा कारोबार बि कजनि, ऐं पोइ बि शर बरोचनि वांगुरु पिनंदा वतनि, किरोड़नि जा उठ गॾु हुजनि पोइ बि पिननि, त हिननि में बि इहा मौजूदु हुई ख़सलत। उहा ख़सलत ख़तमु तॾहिं थी आहे जॾहिं हिननि खे स्कूल मिलियो आहे, जॾहिं हुननि खे तालीम मिलणु शुरू थी आहे। हाणे असांखे कमर में बाग़नि जा ॿार पिन ते नज़र नथा अचनि, स्कूल था अचनि ऐं यूनिफॉर्म पाइनि था, साफ़ु सुथरा कपिड़ा पाइनि था, साफ़ु सुथरा बूट पाइनि था। उहे हुनखे ठीकु आहे फंडिंग जे ज़रिए मिलनि था, फलाई बुनियाद ते मिलनि था, हुनखे पंहिंजो ख़र्चु करिणो नथो पवे। उन्हनि सभिनी जे बदिरां पिनण जो कमु हिकु माण्हू खयो आहे पंहिंजे मथे ते, उहा आहे मैडम बेबी।
उन सभिनी खे बदिरां पिनणु शुरू करे हुननि सभिनी खे पिनण खां साइड करे पढ़ाइण जे पासे ते आंदो आहे, तालीम वारे पासे ते आंदो आहे। हाणे जॾहिं उहे तालीम वारे पासे ते आया आहिनि, हुन जा धंधा रोज़गार बि हल्का फुल्का हलनि था, सरकारी नौकरियुनि जा आसरा हुअं बि हुननि खे कोन्हनि खे। इहे 5% कोटा बि असांजे मुस्लमाननि जे हवाले थी वेंदी आहे। जॾहिं हीअ पढ़ी पवंदा अॻिते हली, पोइ हीअ छा कंदा, उन में घणा सुवाल आहिनि ॿिया बि। मसइलन हिन वक़्तु प्राइमरी में आहिनि, हिन वक़्तु मिडिल लेवल ते पहुता आहिनि, हीअ स्कूल पहुतो आहे। इन खां बाद में मैट्रिक लेवल ते ईंदो, उहा मैट्रिक जी हिकिड़ी डिग्री आहे। उन खां बाद में हू लाज़िम तौर ते रोज़गार जी तलाश में बि वेंदा, सरकारी नौकिरी पुठियां लॻंदा। हाणे असां मैट्रिक जी डिग्री थी वई, हाणे त असां वॾा पढ़ी लिखी वियासीं। उन खां पोइ ज़रूरत पवंदी किन माण्हुनि खे टेक्निकल साइड ते, किन खे प्रोफेशनल एजुकेशन साइड ते बि ज़रूरत पवंदी, उन पासे बि वेंदा के। ज़ाहिर आहे जेके माण्हू पिनण खां वांदा थिया, पिनण खां खोटी थिया, त उहे आख़िरकार छा कंदा? लाज़िमी तौर ते उहे बाइज़त रोज़गार ॻाल्हि कंदा, घुर कंदा, ऐं बाइज़त रोज़गार हुनखे सरकार तरफ़ां मिलंदो कोन, मिली कोन सघंदो, पॉसिबल कोन्हे। या त हिन में ओतिरी एबिलिटी हुजे, ओतिरी लियाकत हुजे, तालीम रुॻो काग़ज़ वारी न हुजे, तालीम वाक़ई मेजाले वारी हुजे, दिमाग़ वारी हुजे, जेका हुन में क़ाबिलियत पैदा करे, जेका हुन में सलाहियत पैदा करे, जो उन मुताबिक़ हू पंहिंजे पाण खे एस्टेब्लिश करे सघनि, पंहिंजी ज़िंदगी खे चेंज करे सघनि। हाणे हीअ हिकिड़ो असां वटि हिकिड़ो मिसाल आहे। हूअं त समाज में चेंज, ग्रास रूट लेवल ते चेंज जा ॿिया घणा मिसाल आहिनि, घणा पासा आहिनि। हीअ हिकिड़ो नंढिड़ो पासो, असां नंढिड़ो पहलू खयो आहे। जेसि ताईं असांजो वस पुॼे थो, असां भला ओसि ताईं उहो ई कमु करे वठूं। हाणे जॾहिं मैट्रिक पास कंदा, उन खां पोइ हिननि जे लाइ हिकिड़ो टेक्निकल कॉलेज जो बि असांजो प्लान में मौजूदु आहे ॻाल्हि। औरतूं छोकिरियूं जेके पढ़नि थियूं, उहे जॾहिं मैट्रिक करे ईंदियूं, उन खां पोइ उहे छा कंदियूं? उनखे बि सभिनी खे सरकारी नौकरी त कोन मिलंदी, ऐं जेकॾहिं हिनखे सरकारी नौकरियूं न मिलियूं त उहे मायूस थी वरी घरनि में वेहंदा, या वरी साॻियो धंधो शुरू कंदा, वरी पंहिंजी औलाद खे, नई नसुल खे वरी उहे तालीम खां परे करे था, असां पढ़ियासीं, असांखे को फ़ाइदो न थियो, हाणे हिननि खे वरी साॻियो पिनाइण था शुरू करियूं। त उन खां बचण लाइ असां हुनखे हुनुरमंदी वारो जेको पासो आहे उहो ॾियणो। वोकेशनल सेंटर, जेके शागिर्द आहिनि, छोकिरा आहिनि, उन्हनि खे मैट्रिक खां पोइ टेक्निकल साइड जी एजुकेशन हुजे, 2-3 टेक्नोलॉजीज़ हुजनि जिन में हू पंहिंजा वर्कशॉप, जेकर सरकारी नौकरी न मिले त वर्कशॉप पंहिंजा खोले, उन में बि उस्ताद बणिजी वेही रहनि, ऐं हेठां छोटियूं ॿिया रखी छॾनि, ऐं उहे छोटियूं थी सघे उन मुस्लमान हुजनि असांजा, ऐं उहे उन बागड़ी खे जिन खां हू नफ़रत कंदा रहिया आहिनि, उहा नफ़रत जेका असांजे ज़हननि में नंढपण खां वठी भरियल आहे, वॾे नसुल दर नसुल असांजे ज़हननि में बदबू भरियल आहे, त बागड़ी भरिसां वञो, उन मां धप थी अचे। उहा धप बागड़ी में न हूंदी आहे, उहा ख़ुदि असांजे पंहिंजे दिमाग़ में भरियल आहे। हिकिड़ो नफ़सियाती मसइलो आहे इहो। उनखे कीअं ख़तमु कबो, उहा शइ हिन तालीम जे वसीले ई असां ख़तमु करे सघूं था। साफ़ु सुथिरो माहौल, साफ़ु सुथिरो खाधो पीतो, साफ़ु सुथरी ज़िंदगी गुज़ारण जा जेको लिविंग स्टैंडर्ड आहे, उन उहो चेंज करणु, त पोइ बाक़ी फ़र्क़ु कहिड़ो रहंदो वञे? पोइ बाक़ी वञी फ़र्क़ु रहंदो हिकिड़ो सिर्फ़ु मज़हब जो। मज़हबी बरतरी असां वटि लाज़िमी तौर ते मुस्लमाननि में आहे, हेॾे उहा कोन्हे का, पर तालीम उन खोट खे, उन बरतरी वारे खोट खे पूरो करे वेंदी। सो ॾिसूं था त हाणे इहे सभु शयूं हिन जो हिकिड़ो फ्यूचर प्लान आहे। उहो फ्यूचर प्लान बि असां लाज़िमी तौर ते पूरो कंदासीं, पिनंदासीं, छा बि कंदासीं, पर पूरो ज़रूरु कंदासीं। हिते जेको अॻे माहौल हुयो बागड़ियुनि में, 7 टंडा आहिनि, 7 टंडा माना 7 मोहल्ला आहिनि कंबर शहर में बागड़ियुनि जा। उन्हनि 7 टंडनि ते असांजे दादनि जा जेके दादागीर आहिनि, जेके ॾोहारी माण्हू आहिनि, ॾोहारी बैकग्राउंड रखंदड़ आहिनि, पाथारीदार आहिनि, मंशात फ़रोश आहिनि, उन्हनि जा कब्ज़ा हूंदा हुया, उहो घरनि में वेठा हूंदा हुया, हर क़िस्म जो ॾोह उते कंदा हुआ वेही, ऐं उतां शिफ्ट कंदा हुया। हिननि जा टंडा माना हुननि जी पाथारियूं हुयूं, अलॻि किथे पथारी न हूंदी हुननि जी, उन्हनि टंडनि में पथारियूं हूंदियूं। उन 7 टंडनि मां मैडम बेबी जी हिन स्ट्रगल सां, जदोजहद सां, उहो 7 टंडनि मां 6 टंडा हुननि जे हथनि मां खिसकी विया आहिनि। बाक़ी हिकिड़ो टंडो आहे
जेको अञा हुन जे कब्ज़े में आहे, हुन जे हथनि में आहे ऐं उहो संभालनि था वेठा। उन ते बि पंहिंजे नेचुरल रफ़्तार सां क्रिमिनल माण्हू आहिनि जेके इहो कमकार कनि था पिया, उहे बागड़ी आहिनि। न असांजा मुस्लमान आहिनि, हा, पर उनखे साथ उन्हनि बागड़ियुनि जो सही। ऐं उहे बागड़ी जेके मंदराई ग्रुप आहिनि, हा, जेके बि असां वटि हा धर्मी माण्हू आहिनि, मज़हबी माण्हू आहिनि, उहे बि मज़हबी माण्हू आहिनि। मंदराई, मां उनखे मंदराई चवंदो आहियां, मंदराई ग्रुप। जीअं असां मदरसाई ग्रुप आहे, ईअं हुते मंदराई ग्रुप आहे। सो इहो मंदराई ग्रुप ऐं हेॾां जे मदरसाई ग्रुप सां या जेके पोइ हक़ मौजूदु चवण वारा हुजनि या ना हक़ मौजूदु चवण वारा हुजनि या आली मदद चवण वारा हुजनि या असांजा अलाह अकबर चवण वारा हुजनि, सभई उन्हनि सां गॾु आहिनि। उहे इते मज़हबी कमतरी या बरतरी हुननि सभिनी खां विसरी थी वञे। उते हू नथा ॾिसनि त कोई बागड़ी आहिनि, हे हिंदू आहिनि, हीअ ॻोह खाईंदा आहिनि, हिननि खे धप ईंदी आहे। क्राइम जे टाइम ते उन्हनि खां हर फ़र्क़ु विसरी थो वञे, मज़हब विसरी थो वञनि, उहा धप विसरी थी वञनि, उहा कमतरी बरतरी विसरी थी वञनि। उते सभु बराबरि आहिनि क्राइम जे मामले में। उन क्राइम खे लाज़िमी तौर ते हर्ट करे थी वञे हीअ तालीम। हीअ तालीम असांखे भले PhD करे ॾे, उन खां पोइ बि आख़िरकार वॾेरनि जे पेरनि में विहारींदी वञे। पर पोइ बि इहा अहिड़नि क्राइम्स खे त ख़तमु करे थी, उनखे धकु रसाए थी, वरी बि कुझु न कुझु बहितरी वारी चेंज आणे थी। को वॾो इनकलाब कोन थो अची वञे, को समाज मुकमल तौरु ड्राई पट कोन थो पइजी वञे, समूरो सिस्टम असांजो तबाह बर्बादु ख़तमु थी कोन थो वञे, त वरी का उन में नई शइ ॿी ठही कोन थी वञे उन जॻह ते। पर पोइ बि हिकिड़ी चेंज अचे थी, उन समाज खे हिकिड़ी चती लॻे थी। उहो चती लॻण वारो कमु मां सम्झां थो हीउ थिए थो पियो। रियलिटी जे बुनियाद ते मां हिकिड़ी सिधी ॻाल्हि थो करे, या त इहो असां चतियूं था आणूं समाज खे। को वॾो इनकलाब वारी ॻाल्हि या दावा उहा कोन थो कयां। हाणे इन चतियुनि लॻाइण ताईं बि जहिड़ो आहे, उन जहिड़े में असांखे हलणो पए थो। पाण खे बि चतियूं लॻंदियूं, हीउ पंहिंजे पाण ते हूंदो। हीउ पाण ते हूंदो, हा हीउ पाण ते हूंदो, ज़रूरत पई तॾहिं वञी कंदो। सो हीअ बि हिकिड़ी जंग आहे। बाज़ारि स्कूल आहे, बाज़ारि असां सियासत खां लातालुक़ आहियूं, असांजो सियासत सां को तालुक़ु कोन्हे, पर कमु असां करियूं उहो ई था साॻियो सियासत वारो। सियासत जो मतिलबु छा आहे, सियासत जी माना छा आहे? सियासत जो मतिलबु आहे पंहिंजा हक़ वठणु। समाज में पैदावारी रिश्तनि जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं त जंहिंजो बि पैदावारी रिश्तनि ते, पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो हूंदो आहे, उहो मालिक हूंदो आहे। ऐं समाज में जेके बि तबिका आहिनि, जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, सभिनी जो जहिड़ो इन ॻाल्हि ते हूंदो आहे त इहे समूरा रोज़गार जा वसीला असांजे हथ वस हुजनि। जेके इस्तसाली क़ुवतूं असांजूं, उहो सभु उन्हनि वसीलनि ते क़ाबिज़ हूंदियूं आहिनि। जेके मज़लूम आहिनि, जिन खे महरूम आहिनि उन शइ खां, उहे चाहींदा आहिनि त इहे असां वटि हुजनि। सियासत इन खे ई त चइबो आहे, इन जहिड़े इन जंग खे बि त सियासत चइबो आहे। ॿियो सियासत जी माना छा आहे? ऐं जेकॾहिं हीअ असां तालीम पासो खयूं आहे, या इहो अंदरुनी तौर ते असां सभु कुझु जेको सिस्टम आहे उनखे चेंज करण जी कोशिशि करियूं था पिया, क्राइम खे ॿाहिरि था कढूं, त छा इहा सियासत न आहे छा? बाज़ारि असां चऊं था सियासत नथा करियूं, पर कमु त साॻियो था करियूं सियासत वारो। छो त किथे असांखे सियासत जो नालो इस्तेमालु कंदे तकलीफ़ ईंदी। कुझु सुकून सां बि हलणो आहे ऐं कम बि करणा आहिनि, असांखे विथी बि खपे, असांखे बचाव बि खपे, सर्वाइवल बि खपे, त उते किन शयुनि खां असांखे इनकार बि करिणो पवंदो। सियासत लफ़्ज़ खां ई असां इनकार कयूं वेठा आहियूं, सियासत असां नथा करियूं, न कंदासीं, असांखे नफ़रत आहे सियासत खां, पर कमु असांखे उहो ई करिणो आहे। सियासत खे असां हूअ माना कोन था वठूं त कूड़ आहे, ठगी आहे, धोखो आहे, फ्रॉड आहे, असांखे उहो न आहे करिणो। असांखे सियासत जे रियल मीनिंग्स तहत सियासत करणी आहे, ऐं उहा ज़रूरी कोन्हे असां सियासत जे नाले में ई करियूं। बग़ैर नाले जे सोशल वर्किंग जे नाले में बि असां कमु त उहो कंदासीं ऐं कयूं था पिया। हाणे इहो आहे त इन शइ खे असां कहिड़ी तरह सां वठूं था।
मसलन हिकिड़े सिर्फ़ु तालीम वारे पासे ते ई असां हिकिड़ी वॾी कम्यूनिटी खे ऑर्गेनाइज़िंग वारे पासे ते आणियूं था, ऑर्गेनाइज़ करियूं था ऐं उन्हनि में चेंज था आणियूं, लिविंग स्टैंडर्ड चेंज था करियूं उन्हनि जो। न रुगो लिविंग स्टैंडर्ड चेंज करियूं था, बल्कि जेका सोच उन्हनि खे ॾियूं था ऐं जहिड़े क़िस्म जो बंदोबस्तु करियूं था, अॻिते हली असांजी हिन सोसाइटी में उहे स्टेक होल्डर बणिजी वेंदा जेके अॼु हिन वक़्तु कंहिं खाते में कोन्हनि के। जॾहिं ही स्टेक होल्डर बणिबा त पोइ छा थींदो, जेके अॼु चवनि था भई हिन मां धप थी अचे, सुभाणे उन्हनि जे लाइ ही वेही चवंदा त तव्हां मां धप थी थोरो सुरी वियो, असां साफ़ सुथरा आहियूं, तव्हां छेगरा आहियो। पाकिस्तान में ईअं हूंदो हो न, पंहिंजो ॼट ऐं खट ॿधो चऊं। बिल्कुलु बिल्कुलु। ॼट मुस्लमान चवंदा सो असां वटि किताबी ॻाल्हियूं करण वारा माण्हू तमामु घणा आहिनि। NGOs जे फंडिंग ते सेमिनार करण वारा, बेमक़सद बेनतीजा सेमिनार करण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, पर रिज़ल्ट ॾियण वारा माण्हू उहे किथे आहिनि? उहा असां कोशिशि कयूं था त ठीकु आहे, असां कंहिं बि तंज़ीमी हवाले सां, पॉलिटिकल हवाले सां या कंहिं पार्टी वारे हवाले सां कंहिं बि फ्रेमवर्क में न हुजूं, इनफरादी लेवल ते ई सही, पर असां कमु उहो था करियूं ऐं उन में बि असां लाज़िमी तौर ते सोसाइटी जे चङनि फैक्टर्स खे, चङनि अंसरनि खे असां गॾु खणी था हलूं पिया।